रवाखींदासीं मटियारी मां। मटियारी में पुलिस कार्रवाई कंदे चर्स हथ करण समेत एक जवाबदार के गिरफ्तार करण की दावा कई है। पुलिस मूजिब टपाली पटड़ी वटां 2 किलो चर्स हथ करण समेत पसंद अली उतरादी के गिरफ्तार किया वियो है। जवाबदार ते 4 खां मथस केस दाख़िल थियल आहिनि। एक भेरो ॿीहर नाज़रीन ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। मटियारी में पुलिस कार्रवाई कंदे चर्स हथ करण समेत एक जवाबदार के गिरफ्तार करण की दावा कई है। नाज़रीन पुलिस मूजिब टपाली पटड़ी वटां 2 किलो चर्स हथ करण समेत पसंद अली उतरादी के गिरफ्तार किया वियो है। जवाबदार ते 4 खां मथे केस दाख़िल थियल आहिनि। नाज़रीन एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदासीं। मटियारी में पुलिस कार्रवाई कंदे चर्स हथ करण समेत एक जवाबदार के गिरफ्तार करण की दावा कई है। नाज़रीन पुलिस मूजिब टपाली पटड़ी वटां 2 किलो चर्स हथ करण समेत पसंद अली उतरादी के गिरफ्तार किया वियो है। जवाबदार ते 4 खां मथे केस दाख़िल थियल आहिनि। नाज़रीन ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया मटियारी मां। मटियारी में पुलिस कार्रवाई कंदे चर्स हथ करण समेत एक जवाबदार के गिरफ्तार करण की दावा कई है। नाज़रीन पुलिस मूजिब टपाली पटड़ी वटां 2 किलो चर्स हथ करण जे समेत पसंद अली उतरादी के गिरफ्तार पिण किया वियो है। जवाबदार ते 4 खां मथे केस दाख़िल थियल आहिनि। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। लाइन ते मौजूद है धरती न्यूज़ जो रिपोर्टर फरहान अली शेख। जी फरहान, छा तफ़सील आहिनि अवां वटि? जी बिल्कुल अवां खे ॿुधायां त SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जी हिदायतुनि ते मंशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कयूं वयूं आहिनि। SHO मटियारी ज़ुल्फ़िकार ओडाणू पारां पंहिंजी टीम सां गॾु टपाली पटड़ी ते कार्रवाई कंदे 2 किलो चर्स हथ करे मंशियात फरोश पसंद अली उतरादी खे गिरफ्तार कियो वियो। मटियारी पुलिस मूजिब गश्त दौरान शुगर मिल रोड ते टपाली पटड़ी वटि पुलिस मोबाइल के ॾिसी मंशियात फरोश भॼण की कोशिश कई, जंहिं ते मटियारी पुलिस बर वक्त कार्रवाई कंदे मंशियात फरोश के पकड़े वरितो। तलाशी दौरान 2 किलो चर्स हथ कयो वियो। मंशियात फरोश जंहिंजो नालो पसंद अली उतरादी आहे, उन जे मथां मटियारी थाणे ते 4 खां मथे केस दाख़िल आहिनि। मंशियात फरोश ख़िलाफ़ मटियारी थाणे ते मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कियो वियो। जी फरहान, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।